नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं। लाहौर जे कैंप जेल में अॻूणे वज़ीर आज़म जे प्रिंसिपल सेक्रेटरी फवाद हसन फवाद जे ब्रेक ॿाहिरां बाहि जो वाक़ियो पेश आयो, जंहिं में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सईद रफ़ीक बि ज़ख़्मी थी पियो आहे। ज़रियनि मूजिबि कैंप जेल लाहौर में नैब जे ब्रेक में बाहि लॻी। बाहि नवाज़ शरीफ़ जे अॻूणे प्रिंसिपल सेक्रेटरी फवाद हसन फवाद जे ब्रेक ॿाहिरां लॻी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून अॻवान ख़्वाजा साद रफ़ीक एमरजेंसी कॉल कंदे मथे में धकु लॻण सबबि मामूली ज़ख़्मी थी पियो आहे। जेल में अमले बाहि ते कंट्रोल करे विधो आहे। इन हवाले सां सुप्रीडेंट लाहौर कैंप जेल असद विराज चयो आहे त कैंप जेल में राति देर सां शॉर्ट सर्किट सबबि बाहि लॻी। असद विराज ॿुधायो त बाहि लॻण सबबि कंहिं बि क़िस्म जो जानी नुक़सान नाहे थियो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।